नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे अहमदपुर खां ख़बर ॾींदा हलूं त अहमदपुर में बाहि वाक़े घणनि जा घर उजारे छॾिया आहिनि। जॾहिं त गुज़िरियल राति देर सां बस स्टैंड ते मीरसन सूमरे जी डाखाणी दुकान खे पुरसरार नमूने बाहि लॻी वई। बाहि लॻण सबबि दुकान में पियल लखें रुपयनि जी मशीनरी ऐं काठ सड़ी वियो आहे। बाहि लॻण सबबि छित बि उॾामी वई। हिन ॾस में दुकानदार मीरसन सूमरो साफ़िन खे ॿुधायो त मुंहिंजे घर ऐं दुकान जो दरवाज़ो साॻियो ई आहे। मां राति जो देर ताईं दुकान में मौजूदु हुअसि। थोरो वक़्तु पहिरीं घर वियसि त ओचितो दुकान खे बाहि लॻियल ॾिसी दाऊं कयूं त सवें पाड़े वारनि बि गॾु थी विया, पर बाहि विसण में नाकाम थी वियासीं। जॾहिं त इतला ॾियण जे बावजूदि बि फायर ब्रिगेड अमलो सुबुह ताईं न पहुतो। हिन चयो त मुंहिंजी दुकान खे कंहिं शरपसंद हथ सां बाहि ॾिनी आहे। बाहि अॻे दरवाज़े खां लॻियल आहे। हिन चयो त बाहि सबबि मुंहिंजो 12 लख रुपए जो सामान सड़ी रख में तब्दील थी वियो। मां ग़रीब मिसकीन आहियां। दुकान में माण्हुनि जो ठहियल कुर्सियूं टेबलूं खटूं ऐं ॿियो तयारु थियल सामान पिणु सड़ी रख थी वियो। हिन चयो त बाहि वाक़े जी मुकमल जांच करे मूं सां इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।